अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सन टीवी जे प्लेटफॉर्म तां हिकु दफ़ो ॿीहर इमरान चांडियो खण पंहिंजे भाउ खे प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहे। ऐं हर दफ़े जीअं हिन दफ़े बि असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि, हिकु न पर ॿ गेस्ट आहिनि। मां दुआ कयां थो तव्हांजा हे जेके ईद जा 3 ॾींहं आहिनि तमामु सुठा गुज़रिया हुजनि, पंहिंजनि सां गुज़रिया हुजनि ऐं भरपूर क़ुर्बानी सां गुज़रिया हुजनि। पंहिंजे दोस्तनि जो इंट्रो बाद में था करायूं, पर अॼु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो स्पॉन्सर बि आयो आहे। कुझु पैसा मूंखे बि मिलिया आहिनि महिमान सां बाद में। पहिरियों जिन पैसा ॾियनि उन्हनि जो तारीफ़ करायो वञे। जी त नाज़रीन, अॼु असां सां ए ब्यूटी क्रीम वारनि ताउन कयो आहे ऐं हिननि जो चवणु आहे त असां सिर्फ़ु फीमेल न, जेंट्स न, ॿिन्ही जे लाइ, ही जेंट्स जे लाइ बि आहे ऐं 5 ई ॾींहं साॻा ई मूं जहिड़े माण्हू जे लाइ तव्हां सम्झा 5 ॾींहं सही आहिनि। ब्यूटी क्रीम आहे, हिन में सोप आहे ऐं हे जेको आहे गिफ्ट फ्रॉम AMD जे ताउन सां आहे। ब्यूटी क्रीम फॉर मेंस, लेडीज़ जेंट्स ॿई यूज़ करे सघनि था। 5 ॾींहंनि में तव्हां पंहिंजो रंग जेको आहे ख़ूबसूरत, गोरो, अछो, चिट्टो करे सघो था। त हिनखे रखूं था ऐं प्रोग्राम जे तरफ़ हलूं था, छो त असांजे प्रोग्राम जी जेका टाइम आहे तमामु घटि आहे ऐं हेल असां वटि जेके महिमान आहिनि उहे हिकु न 2 आहिनि, 2। ऐं अॼु जेको थींदो उहो वॾो मुक़ाबिलो थींदो। जेके गेस्ट आहिनि, पहिरीं त ॻाल्हि हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, हिकिड़ो हिन में उहो माण्हू आहे जेको दुश्मन बि आहे दोस्त बि आहे। अॼु ख़बर पइजी वेंदी दोस्त आहे या दुश्मन आहे। पहिरियों मां पंहिंजे दोस्त ॾे थो हलां, वॾो आर्टिस्ट आहे, वॾो एक्टर आहे, ज़बरदस्त क़िस्म जो, मतिलबु हू PTV ते सभिनी उर्दू सिंधी चैनल ते कमु करे चुको आहे, पाण मनाए चुको आहे, गाना जाम कया अथसि, सीरियलियूं, सोप, सन टीवी जे प्लेटफॉर्म ते उन जाम कमु कयो आहे ऐं उन हिकिड़ो एवॉर्ड बि सन टीवी जो हासिलु कयो आहे बेस्ट एक्टर जे नाले सां। उहो ड्रामो मुंहिंजो ई हुयो, डायरेक्टर माउस, पर एक्टिंग जेका हुन कई उन वीचारे जो करैक्टर कयो ऐं हुन एवॉर्ड विन कयो। ॾाढो ॾुखियो मरियल हो पर हुन पार कयो। अॻिते टाइम तव्हां नथो वठां, मुंहिंजो दोस्त आहे प्यारो अली रज़ा कटपर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली रज़ा कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। कचहरी पोइ हिकिड़ो ॿियो महिमान बि आहे, बिल्कुलु बिल्कुलु उनखे हुनखे इंट्रोडक्शन कराए पोइ हुसन न हुजे त पोइ मज़ो न ईंदो आहे। ठीकु आहे साईं। दोस्तो, ॿिए जी मां जेका चवंदो दोस्त आहे दुश्मन आहे, इन प्रोग्राम में ख़बर पइजी वेंदी, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी दोस्त आहे या दुश्मन आहे। तमामु सुठी मॉडल आहे, सन टीवी जा बहितरीनु सॉन्ग्स कया अथसि, ख़ूबसूरत आहे ऐं हुनजा टिकटॉक तमामु घणा मशहूरु आहिनि। शक्ति कपूर जी धीउ आहे, अलाए छा शरदा अलाए छा नालो अथसि, उन जी कॉपी कंदी आहे। सेम उन जहिड़ी आहे फरहा नाज़। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? A1 फर्स्ट क्लास। कैसा फील हो रहा है यहाँ इस सेट पे? ईद का दिन है, बहुत अच्छा लग रहा है कि मैं आपके पास गेस्ट आई हूँ। अच्छा दोस्तों, ये उर्दू भी ॻाल्हाईंदी आहे, सिंधी बि ॻाल्हाईंदी आहे, असां हिन सां उर्दू में ॻाल्हाईंदासीं अली रज़ा कटपर सां। सिंधी उर्दू मिक्स हलंदो आहे अॼो को प्रोग्राम। अच्छा फील हो रहा है? जी जी। किसके साथ, अली रज़ा के साथ या मेरे साथ? मैं आपके पास गेस्ट आई हूँ, मुझे इसलिए अच्छा फील हो रहा है। इसलिए अच्छा फील हो रहा है। ये आज ईद के तीसरे दिन पर आपने ब्लैक ड्रेस क्यों पहना है? ब्लैक ड्रेस मेरा फेवरेट कलर है। किसी की फरमाइश तो नहीं? नहीं, किसी की फरमाइश नहीं है। अली रज़ा कटपर को जानती हो? हाँ बिल्कुल, थोड़ा नाम सुना है मैंने इनका सन टीवी पर। इससे थोड़ा दूर ही रहना, क्योंकि ये फेमस है, ये ज़्यादातर लड़कियों में रहता है, लड़कों में नहीं रहता। ठीक है ना? ये बराबर से भी करंट मार सकता है। अभी तक व्हाट्सएप नंबर तो नहीं, वाईफाई के थ्रू कनेक्ट हो सकता है। कोई नंबर तो आपने नहीं दिया? नहीं। आपने कोई नंबर लिया तो नहीं? नहीं। शरीफ बच्चा है, वैसे तो शरीफ बच्चा है। अली रज़ा कहिड़ा हाल? ख़ुशि, ठीक ठाक, मज़े? अल्हम्दुलिल्लाह। ईद ते तव्हां सन टीवी जो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो सॉन्ग कयो आहे, मूंसां ई कयो आहे, कीअं फील थियो हुन गाने में? ॾाढो सुठो। मां माना मुंहिंजे क्रेडिट ते गाना ॾाढा घटि ऐं सिलेक्टेड गाना कया आहिनि, छो त मुंहिंजी मतिलबु मां पंहिंजे पाण खे मॉडल खां वधीक एक्टर प्रिफेर कंदो आहियां। मां सम्झंदो आहियां पाण बि त मां शायदि एॾो सुठो मॉडल न आहियां, पर पोइ बि माना गाना मां जेतिरा बि कया त उनजी बेसिकली माना मुंहिंजी जेका ख़्वाहिश हूंदी आहे त उनजी ऑडियो ॾाढी सुठी हुजे त मां कयां। त ऑडियो माशाल्लाह, मां तव्हांखे बि इहो ई चयो त यार पहिरियां ऑडियो मोकिल, मां ऑडियो ॿुधां त पोइ तव्हां चयो मां ओके आहे। लॻे थो हुन में तव्हांजो कुझु राज़ हुया, हुन यादगिरियूं संभाले रखिजां। ज़ाहिर आहे नी, हाणे विछोड़े जे साल कम ईंदो, नाज़रीन जा बि किथे न किथे कंहिंजा न कंहिंजा उहो माण्हू ई कोन्हे जंहिंजा राज़ न हुजनि, यादगिरियूं बि हूंदियूं आहिनि। बिल्कुलु।
ॾींहं में यादगिरी हूंदियूं या राति में? याद तो याद है यार, केड़ी महिल भी अची सके थी, टाइम ॾिसी थोड़ी ईंदी याद। कंहिं महिल बि अची सघे थी। हिन फराह जो फ्यूचर तव्हांखे छा थो नज़र अचे अॻिते, ब्राइट आहे या ब्लैक आहे? न मतलब कपड़ा ब्लैक पाता त ज़रूरी है फ्यूचर भी ब्लैक हुजे। न माना रंग वंग जी माशाल्लाह सुठी आहे त फ्यूचर ब्राइट ई नज़र ईंदो। फ्यूचर ब्राइट थो नज़र अचे। अच्छा, मीडिया में मां इहो ॾिठो आहे त छोकिरी ईअं हुजणु खपे, पोइ उहा लहंदी गाॾी तां, प्राडो तां, TZ तां, सिविक तां, करोला तां, ईअं न? छा ते लथी अॼु? कहिड़ी गाॾी ते? किस गाॾी पे आई हो? करोला पर। ख़ुदा जी कसम, मां 20 सालनि ताईं अञा ताईं बेकार पुराणियूं गाॾियूं ठाहे मां उन्हनि ते थो अचां। पोइ गाॾी कंहिंजी हिन ई त न, हेॾे बि शोरूम आहे। गॾु त न आहियो तव्हां भई? वाकई ख़बर अथई, इहो मां बि कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां, जो तकड़ में ॾिसंदो आहे न त मां ई वाइड़ो थी वेंदो आहियां, है न एॾो जल्दी हीअं यार, मतिलबु असां केतिरा साल थी विया आहिनि, अञा ताईं असां धिकनि थाबनि में आहियूं। बाक़ी हा, बिल्कुलु। पर यार मां ॾिसंदो आहियां छोकिरी जंहिंखे असां पहिरियों प्ले या ड्रामो ॾींदा आहियूं, कुछ महीननि में वो कॉल कंदी है, अच्छा इमरान मैं आ रही हूँ यार, नीचे आ जाना, किसी बंदे को भेजना, वो मेरा सामान है। बंदो वेंदो है चुनो इमरान भाई वो करोला तां पी लदे ईअं आहे। हाँ बिल्कुलु आहे। मतिलबु छोकिरनि जो फ्यूचर जेको ब्राइट हूंदो। Bright ठीकु आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया में त तक़रीबन ॾिठो वियो आहे ईअं। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, अली रज़ा कटपर खे मीडिया वारा दोस्त कट्टू छो चवंदा आहिनि? कट्टू छो चवां, प्यार में कट्टूस जो इस्तेमालु वधीक त न कंदा? इहो त माना कटपर आहे त दोस्त जेके आहिनि उहे वरी इन वारे सां माना कट्टू चवंदा आहिनि। हाणे जीअं कॾहिं कॾहिं मां बि तोखे हाणे इहो ऑन स्क्रीन ॿुधायां थो, माने कॾहिं कॾहिं प्यार में इमरू बि सॾु कंदो आहे। कट्टूस जो मालिक त न आहे न? न, अहिड़ो को सिलसिलो न आहे। अखियूं तव्हांजो हिन महिल भला ईअं थोड़ी शराबी पियूं लॻनि, छा मसलो आहे? कुदरती अलाह जी दात आहे, माना वो थोड़ी अट्रैक्टिव है ना? बिल्कुल सर। आपको कोई नशीली आंखें, उधर देखें, कुछ फील हुआ? इतना खास नहीं। इधर देखें, चश्मो लाइन इधर से कुछ फील हुआ? हाँ। जिते बात इतना करंट लगी तो लगे, इतना ना तो लगे यार। यार असल में तुझी सीट जो इहो दाबो आहे, तूं पंहिंजी सीट हेॾे मटाए पोइ ॾिस होॾां करंट लॻंदुसि। पोइ त जेके फोन कनि थियूं उहे बि कोन कनि। अॻिते हलो प्रोग्राम में इन क्यों? बिल्कुलु। अली रज़ा पर सुठो दोस्त आहे, सुठो एक्टर आहे या सुठो मुड़ुसु आहे? मुंहिंजो ख़्याल आहे मां दोस्त वधीक सुठो आहे। यार जे ईअं न चयां न त कसम आहे ख़ुदा जो मां ॿिड़ी पवां। छो जो मूंखे एतिरनि सालनि मां ॾिठो आहे, तूं दोस्त सुठो आहे। ॻाल्हि कजे, सची कजे यार, तूं सचो आहे यार, वाक़ई सचो आहे। मां मतिलबु ॿियनि शयुनि खां मतिलबु मां इहो सम्झंदो आहियां त मां इंसान ऐं दोस्त सुठो आहियां। आज तक फरहान ने कितने लोगों को उल्लू बनाया है? आज तक मैंने कितने लोगों को उल्लू बनाया? नहीं, ऐसा सीन नहीं है मेरे साथ कि मैंने किसी को उल्लू बनाया हो। किसी ने आपको उल्लू बनाए? हाँ, ऐसा सीन हो सकता है। का बीपी न बजंदी यार तव्हां वटि? ना 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 ना, इहो अॻिते क्लियर थी वेंदो, अॻिते क्लियर थी वेंदो। ये सीन हो सकता है कि किसी ने मुझे उल्लू बनाया हो, मैंने किसी को उल्लू नहीं बनाया। एक सीधा साधा बंदा था बात को यहीं खत्म करें या मैं आगे जाऊं? आपकी मर्जी, आप आगे जा सकते। आपने उसको धोखा दिया या उसने आपको धोखा दिया? चलो नाम उसका एस से है। उसने मुझे धोखा दिया। पूरी गारंटी के साथ मैं कह सकती हूँ कि उसने मुझे धोखा दिया। धोखा खाने के बाद फील क्या हो रहा था? धोखा खाने के बाद फीलिंग्स जैसे मेरी दुनिया ही उजड़ गई हो, मुझे कुछ अच्छा नहीं लग रहा। मतलब कि यहाँ तक कि घर वाले भी अच्छे नहीं लगते। इस फीलिंग में तो ऐसे ही कुछ होता है। अगर धोखा इंसान को कहीं से भी मिला हो, भले वो रिश्तेदार हो, घर वाले हो, या कोई फ्रेंड हो, या फिर वो अपना प्यार क्यों ना हो। बच्चे कितने आपके? अभी तक तो नहीं है, इंशाल्लाह आपकी दुआएं तो हो जाएंगे। एक छोटी बच्ची तो मैंने देखी थी। हाँ, मेरी भतीजी है, अक्सर मुझे टिकटॉक में साथ होती है मेरे। अब अली रज़ा कटवर इसको क्लियर करेंगे। सब लड़के ये कैसे बोलती है, अपने बच्चे को बोलते हैं ये भांजी है, भतीजी है? भांजी भतीजी ऐसे होता है ना? बॉयफ्रेंड को भी कजन बताया जाता है। ऐसा जो भी साथ होता है वो बोलते हैं कजन है, और हम लोग समझ जाते हैं। कजन का मतलब हम समझ जाते हैं। चलो सही, ठीक है। अली रज़ा कटवर के मीडिया में
केतिरा दफ़ा सचो प्यार थियो आहे? मीडिया में हिकिड़ो दफ़ो सच्चे प्यार की ॻाल्हि थो करी, प्यार की ॻाल्हि नथो करी। तो सच्चे प्यार की ॻाल्हि कई आहे। हिकिड़ो दफ़ो प्यार त हाणे ॾिस, प्यार त ईअं आहे त हाणे तूं दोस्त आहे सुठो, तोसां बि प्यार आहे। इहो प्यार नथो चवां मां, हिन प्यार जी अॼु ॻाल्हि ई न कंदुसि। इहो यादि रखी छॾ, हिन प्रोग्राम में हिन प्यार जी ॻाल्हि न थींदी आहे। अच्छा, अम्मा सां प्यार कंदो आहे, नंढे भाउ सां। मतलब प्यार त माना ईअं थी हिकिड़ो वेंदो आहे यार, मीडिया में सुठो प्यार दोस्त थियो। बि हुजे त हुन सां बि हिकिड़ो मतिलबु अगरि का मुंहिंजी फीमेल फ्रेंड सुठी हूंदी, हुन सां अगरि सुठी दोस्ती हूंदी, अंडरस्टैंडिंग हूंदी, त ऑब्वियसली यार पोइ प्यार हूंदो, ज़रूरु हूंदो, छो न हूंदो। ईअं ख़बर पई त अली रज़ा पाण खे मारे छॾींदो, ख़ुदकशी करे छॾींदो जेकॾहिं हुन छोकिरी जी कंहिं ॿिए सां शादी थी त। इहा ॻाल्हि इलाही हद तक उन दौर में मशहूरु थी हुई। बिल्कुलु थी हूंदी, कॾहिं रुने सही वेई अकेले में। खोड़ दफ़ा हाणे बि। हाणे उन माण्हू जी शादी थी आहे न? थी वई आहे, शादी थी वई आहे। यादि ईंदो अथई न अथई? छो न। यादगिरी मत न तोखां गानो करायो। यादगिरी संभाले रखजांइ, विछोड़ जे ॾींहुं कमु ईंदई। कमु ईंदी अचे आहे? ईंदी आहे। तव्हांजी अखियुनि में हींअर बि फील थिए थो तव्हांखे बाक़ी यादि ईंदी आहे। इहो हाणे मतिलबु अच्छा फराह, तुम मीडिया में क्यों आई हो भाई? कोई मकसद है? अमीर बनने आई हो, एक्टर बनने आई हो, या शौक है? क्यों आई हो? मीडिया में आना मेरा बचपन से शौक़ था और ज़रूरी नहीं है कि मैं इसमें पैसा कमाऊँ, आगे बढ़ूँ। ये मेरा शौक़ है, मतलब कि अच्छा। मैं एक्टर बनूँ, अच्छी मॉडल बनूँ, बस दुनिया में छा जाऊँ। अगर इंडिया से आपको ऑफर आए मूवी की तो किस हीरो से काम करोगी? सलमान खान। सलमान खान से? वो क्यों? बॉडी के बॉडी भी अच्छी है। इमरान हाशमी भी तो है वहाँ। सॉरी, इमरान हाशमी मुझे पसंद नहीं है। इमरान चांडियो। नहीं, इसका आसान जवाब है ना, वो मोस्टली नई लड़कियों को इंट्रोड्यूस करवाता है और वो पहली फिल्म में ही माशाल्लाह हिट हो जाती। हाँ ये बात है, तो तुम हिट होना चाह रही हो। जी बिल्कुल। अच्छा आपकी भाई दुआ सलमान होनी खान चाहिए। शायद इतना पसंद नहीं होगा। हाँ हिकिड़ो लफ़्ज़ कुझु साल पहिरियों असांजी गैदरिंग हूंदी आहे, तव्हांजी मुंहिंजी या ख़ैर मोहम्मद या सम्झी विया आहियां। मूंखे हुयो अंदाज़ो, मां चयो इहो कीअं थी सघे, जॾहिं तूं कंहिं ॿिए हंधि ताईं पहुचाए सघीं थो त इहो सवाल न था कजो, इहो तूं पाण कीअं छॾी आहे। सम्झी विया। हिकिड़ी छोकिरी हुई, ओॾी महिल तूं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, फिल्टर। हा, फिल्टर हिकिड़ी छोकिरी जे लाइ यूज़ थियो इहो फिल्टर। पोइ त असां किथे बि इहो फिल्टर हणूं पिया। हा, उन छोकिरी सां तव्हांखे प्यारु थियो या ईअं लाइट? प्यार त कोन हो, थोरो बि न? मतिलबु जस्ट लाइकनेस चई सघिजे थी, बाक़ी अहिड़ो कुझु न। अच्छा न त ईअं त दुआ खपे, अच्छा। अहिड़ी का ॻाल्हि हुजे त मञी वठो, को मसलो कोन्हे। फराह एक ड्रामे में काम करी है। फराह से गलती हो गई है, उसका हीरो नाराज हो गए, अब फराह उसको कैसे मनाएगी? अगर मुझसे गलती हुई तो मैं उसे मनाऊंगी। कैसे? यहाँ आ जाओ, इधर 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 आ जाओ, आ जाओ, यहाँ आ जाओ, यहाँ आ जाओ, यहाँ आ जाओ, करीब आ जाओ, थोड़ा बैठ जाओ, थोड़ा बैठ जाओ, उस तरह मूव करके हल्का सा बैठ जाओ घुटने पे। अब आपका ये हीरो है, ठीक है? जी, ड्रामे में नाराज हुआ है या रियल में नाराज हुआ है? मतलब ड्रामे में नाराज हुआ है, ड्रामे में सीन है। लेकिन अब पता चल जाएगा कितनी आर्टिस्ट है। आप भी आर्टिस्ट हो, ये भी आर्टिस्ट है। पता चल जाएगा फराह को उर्दू ड्रामे में चांस मिला, कैसे एक्टिंग करेगी फराह। हीरो आपका नाराज है, ये तो तुम हंस रही हो। काम के लिए कैसे मनाऊं? हाथ पकड़ो, कुछ बोलो। प्लीज मान जाए। जी आवाज नहीं आई। प्लीज मान जाए, नेक्स्ट टाइम ऐसी गलती नहीं होगी। बहुत बार माफ कर चुका हूँ मैं। दिल से सॉरी कर रही हूँ आपसे। क्या गारंटी है इस बात की? जैसा आप चाहेंगे वैसे ही होगा। फोन दो मुझे अभी अपना, होल्ड के। पासवर्ड
और जाओ। हाँ आ जाओ, अपनी सीट पे आ जाओ। आ जाओ, बैठ जाओ। सच में दे दूँ? यहाँ पर दो बातें क्लियर होती हैं। नंबर 1, आपसे गलती कौन सी हुई थी जिसकी माफ़ी हो रही थी? जस्टिफाई नहीं किया मैंने, तो कर दिया ना मैंने, कहा कोई बहाना तो हो ना। हाँ, मुझसे गलती क्या होती है ये तो इन्हें पता होगा ना मुझे। दूसरी बात, बहाना कोई ना कोई बना लेता हूँ। तुम पासवर्ड अपने बॉयफ्रेंड को बताओगी? कितने बॉयफ्रेंड हैं? एक ही। एक ही है। एक ही है दिल में। वो तो दिल में, और जो बाहर, दिल के बाहर हैं वो कितने? वो भले है वो 100 पीछे लाइन लगा के खड़े हो, मैं उसमें इंटरेस्ट नहीं लूंगी। अच्छा, जरूरत थोड़ी थी। नहीं मैं उसको दे रहा था, शायद पसीना यहाँ से आ रहा है या रोना यहाँ से आ रहा है। नहीं नहीं सॉरी। हाँ सही है, ठीक है, बॉयफ्रेंड है, ठीक है। शादियाँ कितनी हुई तुम्हारी? सच बता ना, ये प्रोग्राम है, मैं वरना क्लियर कर दूंगा। अच्छा अच्छा। कितनी शादियाँ हुई हैं? एक हुई है। वो भी टूट गई। हाँ, मर्जी थी। क्यों छोड़ा उसने? उसने नहीं छोड़ा, मतलब कि मैंने उससे खुद जान छुड़ाई। मतलब तंग आ गई थी आप उससे? तंग आ गई थी, कमाता नहीं था, अच्छा नहीं था, मतलब मेरे साथ अच्छा नहीं था, इसलिए। अली रज़ा से पूछते हैं, अली रज़ा इतनी प्यारी लड़की, क्यूट सी, वो बंदा इसके साथ क्यों, किस वजह से सही नहीं चल रहा था? क्या मसला हो सकता है? बता तो रही है कि वो कमाता, मतलब वैसे अगर कमाता नहीं था तो उसने शादी की क्यों थी पैदा में? बाय मिस्टेक हो गई थी। नहीं तो फिर तो आपको, मतलब अगर शादी की थी तो फिर तो आपको निभानी चाहिए थी। आपका प्यार होगा तो आपने शादी की थी ना। सॉरी, मैंने पसंद की शादी नहीं की थी, मेरी अरेंज हुई थी। अरेंज मैरिज हुई थी। ओके, तो उससे प्यार व्यार नहीं था? नहीं। दफा कर दे उसको? बिल्कुल। पक्का? जी। ओके ठीक है, इसको कंटिन्यू करते हैं, बात को, ब्रेक का टाइम हो गया है, सही है जी। त नाज़रीन, वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, पर असां ईअं न वेंदासीं, असां तव्हांखे वरी ॾसींदा वञूं त जेकॾहिं तव्हांखे ख़ूबसूरत थियणो आहे ऐं पंहिंजे प्यारनि खे ख़ूबसूरती ॾेखारणी आहे त हिन खे ॾिसी छॾियो हिकु दफ़ो। हे पैकेज सिर्फ़ु लेडीज़ जे लाइ न, लेडीज़ जे लाइ न, जेंट्स जे लाइ बि आहे। सिर्फ़ु हफ़्ते में 5 ॾींहं इस्तेमालु कयो, मां त ज़रूरु कंदुसि छो जो मुंहिंजो रंग थोरो कारो आहे, मथां अछो थी वञे। 5 ॾींहं इस्तेमालु कयो ऐं पोइ तव्हां पंहिंजी क्वालिटी ॾिसो, थी थो सघे को तव्हां ते क़ुर्बान थी वञे। छो त जितां तव्हां गुज़रंदव उते माण्हुनि खे गुलाब जी ख़ुशबू सिंगड़ में ईंदी, छो त हिन जो जेको फ्लेवर आहे उहो रोज़ यानी गुलाब जो फ्लेवर आहे। त नाज़रीन, फ़िलहालु वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, पाण हीअं था वञूं ऐं हीअं था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, असां प्रोग्राम सां साॻई उन ई हालतुनि में वेठा आहियूं, तव्हांजो वेट पिया कयूं, तव्हां अचो ऐं असां तव्हां सां हाल अहिवाल कयूं। पर हाल अहिवाल करण खां मां तव्हांखे वरी अॻु में चई थो छॾियां, हिनखे ॾिसी छॾियो। हे 5 ॾींहं लाइ ज़रूरु इस्तेमालु करे। कारी सांवरी छोकिरी हूंदी, अच्छी थी वेंदी, कारो सांवरो मूंह जहिड़ो छोकिरो हूंदो, वाइट थी वेंदो, थी थो सघे हुनखे पोइ टिकटॉक वारी छोकिरियूं बि पसंदि कनि। ऐं हिन में फ्लेवर जेको आहे उहो रोज़ जो आहे, यानी गुलाब, असां सिंधी में चऊं रेड कलर जो जेको गुलाब हूंदो आहे, उनजी ख़ुशबू जेका हूंदी आहे, फ्रेगरेंस छाइजी वेंदी आहे। त तव्हां हिनखे इस्तेमालु ज़रूरु कजो। हे ॿिन्ही जे लाइ आहे, लेडीज़ जे लाइ बि, जेंट्स जे लाइ बि। त हलूं था असां पंहिंजे दोस्तनि वटि, महिमाननि वटि, जेके असांखे दुश्मननि वांगुरु ॾिसी रहिया आहिनि। अली रज़ा कटपर ऐं फरानाज़। अली रज़ा कटपर, मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजा छा एतिरा दुश्मन आहिनि जो तव्हां पाण वटि हमेशह पिस्टल रखंदा हो? इहा ॻाल्हि सची आहे, पिस्टल रखंदा हो? हाँ। तव्हांजी गाॾी में हूंदी आहे, हूंदो आहे पिस्टल? पिस्टल केतिरे जो आहे इहो? यार हीअं तक़रीबन मुंहिंजे ख़बर शायद 125। इन जी नौबत छो आई तव्हां वटि? यार बसि ईअं ई, मतिलबु हिकिड़ो दोस्त हुयो, उहो मतिलबु DC लॻल हो लाड़काणे। DC माना परमिशन ॾींदो आहे हिन जी, त हीअं तफ़री में लाइसेंस ठही वियो, त मूं चयो भला वठी था वठूं। जो मां हींअर वारो त तो ॾिठो न, जेको लास्ट ईयर मां शिकार ते हलियासीं, जेको नओं मूं वरितो आहे हाणे, मां इस्तेमालु बि कयो, ब्लैक वारो जेको मूं हींअर चेंज कयो। हा, मतिलबु अली रज़ा शौक़ आहे, आहे, दुश्मन न पालियो आहे। अला माफ़ी जे। लेडीज़ में का दुश्मन?
यार मुझे तो ना आहे ख़्याल। छो ई मीडिया में छो आहे त अली रज़ा कटपर हमेशह छोकिरनि सां गॾु वधीक रहियो आहे छोकिरनि सां गॾु छो? मैं छोकिरनि सां गॾु बि रहंदो आहियां, ईअं न आहे, पर हा इहो आहे त छोकिरनि सां मुंहिंजी दोस्ती ॾाढी सुठी आहे। उहो छा जे करे मूंखे सभिनीनि लॻे थो तव्हांजो बचपन हा इहो चई सघिजे थो, इहो चई सघिजे थो। त ॿियो हिकिड़ो इहो बि हूंदो आहे त हिकिड़े माण्हू जी नेचर ऐं तबियत अहिड़ी हूंदी आहे त जंहिंसां माना मायूं बि पाण जे पाण खे थोरो कंफर्टेबल फील कंदियूं आहिनि। त जीअं दुबई वारे प्रोजेक्ट में तव्हां सभु मुंहिंजो रिकॉर्ड लॻाईंदा हो त जॾहिं बि इहा ॻाल्हि थींदी सभु छोकिरियूं चवनि था असां अली रज़ा असां में कंडा आहिनि छा? न हुनजी वजह कॾनि जी न हुई, पर हुननि सभिनीनि सां दोस्ती मुंहिंजी ॾाढी सुठी हुई, त हिन जे करे चवंदी बाबा ठीकु आहे अगरि असां अकेलियूं वञूं थी पियो त बाबा ठीकु आहे अली रज़ा असां सां गॾु मतिलबु हले। तव्हांजो जेको कलर आहे इहो थोरो मूंखे लॻे थो सेक्सी कलर आहे हा न? थी सघे थो। अमिताभ बच्चन जे पुट जो नालो छा आहे? अभिषेक बच्चन। तव्हांखे मीडिया में अभिषेक बच्चन बि चवंदा आहिनि। हा उर्दू मीडिया में मोस्टली मूंखे चवंदा आहिनि त सिंधी मीडिया का अभिषेक बच्चन। शक्ति कपूर जी धीउ वेठी अथई श्रद्धा कपूर। जेकॾहिं अली रज़ा कटपर तव्हांखे दोस्ती जी ऑफर ॾे तव्हां छा कंदव? अगर अली रज़ा कटपर आपको दोस्ती की ऑफर करे तो क्या कहेंगे आप? कुछ नहीं, सोचना पड़ेगा मुझे इस बारे में कि मैं उन्हें क्या जवाब दूं, मतलब उनकी ऑफर का क्या जवाब दूं। अब आध कम मां करे छॾी मैं बाक़ी पाण इहो थोरो घणो कमु ज़फ़र बि करे वियो आहे। जफर पूरा कम कर छॾींदो। ठीक है ठीक है। अच्छा भाई ये हमारे दोस्त हैं अली रज़ा कटपर साहब, इसको आप देख लो ठीक है, इसके करीब भी मत जाना क्योंकि 50 लड़कियां इसके पीछे हैं पहले से ही, वरना आपकी दुश्मनी हो जाएगी उन लड़कियों के साथ। आपसे एक सवाल है, एक जज है कोर्ट का जज, सब कुछ उसके पास है, गाड़ियां बेंगलोर सब कुछ पास उसके, लेकिन उसकी एज 55 ईयर्स है, 55 साल का है, और एक सिपाही है बेचारा 30 ईयर्स का है, 30 साल का है, खूबसूरत स्मार्ट है, आपसे बहुत प्यार करता है, आप भी उसके साथ ज़्यादा प्यार बहुत प्यार करती हो, क्या करोगी? उसके साथ शादी करोगी या जज के साथ शादी करोगी? मैं उस सिपाही के साथ शादी करूंगी। पहले एक बार आपको डिवोर्स हुआ है ना, गुर्बत की वजह से हुआ है ना, अली रज़ा क्लियर करो क्यों डिवोर्स मैंने लिया तो है? पहले कह दिया, अगर मेरी किसी बात से इनको इत्तेफाक ना हो तो ये भी बोल सकती हैं क्योंकि तुम्हारा Divorce- प्रोग्राम ही इस तरह का है, मतलब होस्ट भले तो हो पर मतलब पॉइंट आउट तो कर सकती हैं, ये मुझे भी कर सकती हैं अगर मेरी किसी बात से एग्री ना करे तो। आपका डिवोर्स क्यों हुआ? गुर्बत की वजह से वो कमाता नहीं था हाँ जी, तो कुछ सिपाही ये के- इशू भी था। फिर दोबारा गलती करोगी? मेरे पास तो बैठा हुआ है राजा यहाँ तुन्यो, वो भी बेचारा सिपाही है, शादी करोगी उससे? पर मैं उस 50 एज वाले से शादी करूंगी, मतलब उसकी दौलत के लिए। मुझे क्या पता, वो तो आपसे राय पूछ रहा है, दौलत के लिए करो। नहीं, मुझे ऐसी दौलत मतलब नहीं चाहिए। प्रैक्टिकली आजकल का माहौल जिस तरह का है तो प्यार से दौलत ज्यादा नंबर ले जाती है, प्यार हार जाता है चाहे वो भले कितना भी खूबसूरत लड़का क्यों ना हो। मैं करना चाहूंगी दौलत वाले से, पर मेरी एज का हो, स्मार्ट हो। उसको तो भूल जाओ, वो तो खुद आंटियों, हाँ आंटियों से लेते हैं। अली रज़ा कटपर 40 ईयर्स ओल्ड, 40 ईयर्स ओल्ड, एक आंटी नुमा आपको ऑफर कर रही है, बहुत अमीर है, कि भाई मेरे साथ दोस्ती कर लो, मेरे बॉयफ्रेंड बन जाओ, बड़ा पैसा है उसके पास। आजकल ये फैशन है, स्टाइल है, छोटे लड़के आंटियों के साथ, छोटी लड़कियां अंकलों के साथ, ये सिस्टम कराची में चल रहा है, तो आप क्या करोगे? फ्रेंडशिप की ऑफर ना, हाँ। हाँ अगर आंटी की पर्सनालिटी अच्छी होगी, ग्रेसफुल होगी तो मतलब तुम्हें बहुत अच्छी तरह पता है, इसलिए तुमने मुझसे सवाल पूछा है कि एक हर बंदे की एक पसंद है, नॉट इन अ नेगेटिव सेंस, किसी गलत सेंस की वजह से नहीं, पर मुझे मतलब अपने से बड़ी उम्र की जो खवातीन हैं, अगर कोई खूबसूरत है और उन्होंने अपने आप को मेंटेन रखा हुआ है तो मुझे अट्रैक्ट ज़रूर करती हैं, मतलब मुझे अट्रैक्ट कंदी हुआ पाण खां वॾी। यस, ये मुझे पता था कि आपको जो वो मुझे आंटी पता है कि तुम इतने कमीने जरूर मुझसे ये सवाल जरूर पूछोगे, मेरे दोस्त हो तुम, तुम्हें पता है सारा। तो ये प्रोग्राम के उससे जा रहा है भाई कि मैंने आप, इसलिए तो मैं तुम्हें स्ट्रेट अवे जवाब दिया कि अगर मैं झूठ बोल रहा हूँ तुम खड़े हो जाते कि नहीं, मुझे पता है कि ये तुम झूठ बोल रहे हो। लड़कियां अली रज़ा से दूर हैं क्योंकि वो आंटियों को पसंद करता है, वो नहीं attract- ऐसा भी नहीं है कि मैं आंटियों को पसंद करता, मैंने तुम्हें बताया कि मुझे अट्रैक्ट करती हैं, और इसमें कोई लड़कियां मतलब अली रज़ा के negative करीब sense में रहें। नहीं, ठीक है। नेगेटिव का मुझे मुख्य मतलब क्या है? आपको अट्रैक्ट करती हैं, हाँ। सही है ना? हाँ।
जस्ट बातें करने के लिए, फ्रेंडशिप के लिए? मतलब ये भी माना ख़ूबसूरती जे हवाले सां बि ठीक है। ग्रेसफुल पर्सनैलिटी कंहिंजी हूंदी आहे त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे छो न अट्रैक्ट कंदी। मीडिया जी उहा कहिड़ी छोकिरी आहे जंहिं वटि तव्हांजा सभु राज़ आहिनि? मां ऑप्शन ॾींदुसि, ऑप्शन मां थो ॾियां, तव्हां सोचे वठो, भले मां ऑप्शन थो ॾियां। अनीता मोहरम, सैरिश भुट्टो, मारवी चन्ना, सुनेनाली। मुंहिंजे ख़्याल सभु त नथा चई सघजनि, पर कुझु हद ताईं जी अगरि ॻाल्हि कजे त माना मुंहिंजी तबियत खे वधीक सुञाणे, छो त मुंहिंजो टाइम काफ़ी गुज़रियो आहे हुननि सां। त मारवी पहिरें नंबर ते ऐं सेकेंड ते सुनेना। मारवी वटि तुंहिंजा इलाही मां सम्झो त राज़ मतिलबु मारवी सां माना मुंहिंजी दोस्ती बि ॾाढी सुठी आहे, हिन महिल ताईं बि आहे। हालांकि माशाल्लाह मैरिड आहे, नंढड़ी हुनखे आहे माशाल्लाह। हींअर ताईं बि माना असांजी ॾाढी सुठी दोस्ती आहे, फ़ोन ते हेलो ऐं कॉन्टेक्ट थींदो रहंदो आहे। इन मुंहिंजो क्लियर थियो त तव्हांजा राज़ आहिनि। ठीकु आहे, ऑब्वियसली ईअं त माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मारवी जा बि कुझु हूंदा मूं वटि, त माना सुठी दोस्ती आहे त ईअं थोरी हाणे जीअं तुंहिंजा बि मूं वटि आहिनि, मुंहिंजा राज़ त आहिनि न। तोखे ख़बर आहे पूरी सिंधी मीडिया में मूं जहिड़ो इंसान तोखे न मिलंदो। उहो त मां बि चवां त न मिलंदो, तूं एॾी फिल्म आई। इनको पता होगा। आपको कैसा लगता है मुझसे मिलकर, क्या फील होता है? बहुत अच्छा फील होता है। स्ट्रगलिंग मॉडल को तो भाई डायरेक्टर से क्यों नहीं अच्छा लगेगा मिलने में यार। तू क्यों तुला हुआ है मुझे खराब करने के चक्कर में? जब तुम तुले हुए हो तो हम भी यार मुंह तो दिया है ना। मतलब आपने ब्रेस्ट खोले हुए मेरी तरफ। बिल्कुल ठीक है, कंटिन्यू करते हैं। ठा 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 जेकर उहा छोकिरी जंहिंजे लाइ अली रज़ा कट पर ख़ुदकशी लाइ तयारु थियो वापसि अचे, मोटी अचे, त छा तव्हां हुन सां शादी कंदव? इहो पॉसिबल ना आहे मोटण। मां तव्हां मुंहिंजो सुवालु ॿियो आहे, जेकर इन ॻाल्हि खे छॾियो जो मोटी आहे या न मोटी आहे, मां तव्हां सुवाल थो पुछां, जेकर उहा छोकिरी अली रज़ा कटपर वटि मोटी अचे ऐं सॉरी करे रोए, अली रज़ा कटपर छा कंदो? यार उन महिल जे हालात ते डिपेंड करे थो पियो त मुंहिंजा उन महिल हालात कहिड़ा आहिनि, या मां मतिलबु कहिड़े माना मुंहिंजी पोजीशन आहे, पर मुंहिंजो ख़्याल आहे शायदि मां हा कंदुमि। चौथी शादी कंदे मतिलबु वो सॉरी टी खुदा जी का मार पई, तू तो जफर जिस्तानी रिकॉर्ड तो तोड़े। तो मां हींअर त हीअं थोरी आहे मुंहिंजो सिस्टम, ज़फर वांगुरु। हींअर उहो सिस्टम न आहे भला। हा ज़फर वारो सीन पंहिंजो कोन्हे को। मुंहिंजो पहिरें माना हिकिड़े हुनजी ख़बर आहे नसैब जी फर्स्ट वारे जी, उहो त हाणे वो अल्लाह जी जेका अल्लाह जी मर्ज़ी, त बसि पोइ सेकेंड त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी अल्लाह जी अल्लाह मर्ज़ी। वटि वई त माना श्रद्धा कपूर, शक्ति कपूर की धी ऐं तव्हां में और आप में कौन सा फर्क है? कौन सा फर्क है? वो शक्ति कपूर की बेटी है, ये अपने अब्बा की बेटी है। नहीं नहीं नहीं, वो विलन की बेटी है, ये हीरो की बेटी है ना? शायद आपको किसी ने कहा है कि श्रद्धा कपूर आप जैसी है? जी, आप पहले वो शख्स नहीं है, बहुत से ऐसे शख्स हैं जो मुझे श्रद्धा कपूर में मिलाते हैं। मैं तो आपको दिन में बोलता हूँ, वो तो रात को मैसेज करते होंगे 12 बजे के बाद। नहीं, वो मेल नहीं है, फीमेल्स भी है। फीमेल्स भी हैं, वो भी आपको बोलती है? आजकल ये फैशन भी तो है ना आजकल, फीमेल्स। ये आपका चक्कर ज़्यादातर लड़कियों के साथ क्यों होता है? मैंने देखा है कि कोई मसला है आपके साथ, मतलब लड़कियों के साथ ज़्यादा अटैच हो। एक कशिश है जो सब मतलब मुझ में खींची आती है या मैं उनमें खींची आती है। मतलब आपको लड़कों से कशिश नहीं आती, लड़कियों से आती है। इसको आप समझ रहे हो बात कहाँ जा रही है? लड़कियों से असल में एक मतलब बात करने का अंदाज अगर सामने वाले को भा जाए तो क्यों नहीं वो मतलब मुझ में इनके फ्रेंडशिप करे, अब वो चाहे लड़की हो या लड़का हो आंटी हो या अंकल हो। ठीक है, मतलब तुम्हें अट्रैक्ट करती हैं लड़कियाँ? हाँ जी। जितनी भी लड़कियाँ हैं लड़कों से दूर होती हो, ठीक है, लड़के आपको अच्छे नहीं लगते, इतने खूबसूरत स्मार्ट बैठे हुए हैं, आपको अच्छे नहीं लगते, हम बेचारों का क्या होगा? सिंधी मीडिया जो पसंदीदा एक्टर या एक्ट्रेस, सिंधी मीडिया जो पसंदीदा एक्टर या एक्ट्रेस, नापसंदीदा एक्टर या एक्ट्रेस, ॿिन्ही मां हिकिड़ो हिकिड़ो नाला खणा आहिनि, भले नाराज़ थी वञनि, भले नाराज़ थी वञनि। यार सुठा त मतिलबु सलाह साहब, शफ़ी उमर शाह, इहे त माना मुंहिंजा ऑल टाइम फेवरेट आहिनि। उहे त बाबा सीनियरिटी जे हिसाब सां उहे मतिलबु पंहिंजे एज ग्रुप में
पंहिंजे यस यंगस्टर्स में यंगस्टर्स में नालो बि खणणो आहे त हिकिड़ो ई खणणो आहे। पसंदि लेडीज़ या जेंट्स ॿिन्ही मां मेल फीमेल मां पसंदि कहिड़ो आहे? माना नई जेका न्यू जनरेशन में न एक्टर रूबी सुठी आहे। ओके रूबी ठीक अली है, आपको रूबी अच्छी लगती है एक्ट्रेस? एक्ट्रेस नापसंदीदा कौन सा है वो बंदा बंदी? माइन जेंट्स और लेडीज दोनों में एक अपनी अपनी फेवरेट बता दी कि रूबी अली आपको सही लगती है। अब नापसंदीदा कौन है? कहिड़ो आहे यार, इहो सोचणो पवंदो मूंखे हिन ते। न न न न न न न इलाही तोसां सड़ंदा आहिनि, तोखे बि ख़बर आहे। उहो त हाणे बसि हाणे हुन ते छा ॻाल्हि कजे, पर नापसंदीदा भला जेको न वणंदो हुजे मूंखे हिन जी एक्टिंग न वणंदी आहे। ज़फ़र जिस्कारी नालो न करिजांसि, ख़ुदकशी करे छॾींदो। मूंखे उहे ओवरऑल जेकी आहे माना मां उहो ॿुधाए छॾियां त ॻोठाणनि ड्रामनि में जेके ओवर एक्टर्स आहिनि, हिकिड़ो नालो हिकिड़ो नालो हाणे मूंखे हुनजा नाला बि न ईंदा आहिनि। हाणे कीअं आम में अचे, जल्दी अचे नथो नालो नथो अचे। फ़िलहाल मुंहिंजे ज़हन में मथां न हुजे। ओके हिन प्रोग्राम जो फॉर्मेट मां तव्हांखे ॿुधायां, जंहिं सुवाल जो तव्हां जवाबु न ॾींदव तव्हांखे हिकिड़ी पर्ची खणी पवंदी, पोइ उन में पर्ची में जेको हूंदो उहो तव्हांखे करिणो पवंदो, या सुवाल जो जवाबु ॾेई छॾ, सिंपल। उहा पर्ची में सवाल खां ॾुखी हूंदी, एतिरो यादि रखजांइ। हिन जवाब मां ॾुखी हूंदी। कर कंहिंखे नाराज़, को मसइलो कोन्हे। छा आहे यार, पाण खे हिन शइ एॾो खां टाइम हिकिड़े नाले ते ही सोचंदो 20-30 आहिनि, कंहिंखे चवां? हिकिड़ो तो माना हिकिड़ो खपे। इमरान चांडियो। माइटर नापसंदीदा एक्टर मां त न खणंदुमि बा नालो, तूं पाण ॼाण। यार उहो माण्हू ॾाढो भलो आहे, मुंहिंजी ॾाढी इज़त कंदो आहे, गुड ठीकु आहे, पर चवंदा न को माण्हू अहिड़ो हूंदो आहे जेको माण्हू अलाए छो न वणंदो आहे। एजाज़ कोलाची। एजाज़ कोलाची ग़रीब खे किथां वञी ॻोल्हियो अथई यार? छो न वणंदो आहे? अलाए यार एॾियूं क्रीम वणंदो आहे, साफ़ु सुथिरो रहंदो आहे, मां त हुनखे ॾिसंदो आहियां, यकीन कर त मूंखे माना शायदि मां इहो बि चवां थो पियो एजाज़ भाई, आई एम सो सॉरी, पर अलाए छो माना के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि त जेके मूंखे शायदि लॻंदो आहे, शायदि एक्टर न आहे पाकिस्तानी फिल्मुनि जो, ओड़ो लॻंदो आहे। तव्हांखे वणे नथो? पसंदि आहे न, हर कंहिंखे पसंदि आहे, ठीकु आहे, नापसंदीदा है, ठीक है। फरा मुझे ये बताओ, आपको गवर्नमेंट इजाजत दे दे कि भाई एक बंदे को मार सकती हो तो किसको मारोगे? हाँ मामा आरिफ। मामा आरिफ को गोली मारोगी ना, यकीन करो वो मरेगा नहीं, वो हॉस्पिटल पहुंचेगा, बच जाएगा। दोनों आर्टिस्ट बैठे हुए हैं, मॉडल बैठी हुई है, एक्टर मॉडल बैठा हुआ है, टिकटॉक बनाती हो आप। मैं एक सॉन्ग का छोटा सा पीस चलाऊंगा, उसमें आपको परफॉर्म करनी है, ठीक है? प्ले करूं? सॉन्ग प्ले करता हूं, आपको यहाँ पर परफॉर्म करनी होगी, ठीक है? ओके, पहले ब्रेक पे जाते हैं, ब्रेक के बाद आके परफॉर्म देखते हैं, सही है? ठीक है जी। तो नाज़रीन हींअर वठूं था हिकिड़ो नंढड़ो कमर्शियल ब्रेक, पर असां तव्हांखे वरी यादि ॾियारियूं त असां सां जेको ताउन कयो आहे हिन प्रोग्राम जे लाइ, ए ब्यूटी क्रीम वारा जेकी चवनि था त सिर्फ़ु असांजे हिन प्रोडक्ट खे 5 ॾींहं यूज़ कयो ऐं पंहिंजो फेस पोइ निखार ऐं वाइटनेस असांखे ॿुधाइजो त सही आहे या न। लेडीज़ जेंट्स ॿिन्ही जे लाइ ई कारमंद आहे, ऐं हिन में जेका ख़ुशबू आहे उहा आहे गुलाब जी। हिकिड़ो दफ़ो यूज़ ज़रूरु कजो, 5 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, थी थो सघे को तव्हांखे पंहिंजो प्यारो मिली वञे। वञूं था ब्रेक ते, हीअं था वञूं, हीअं था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, असीं उते ई वेठल आहियूं
ऐं उतां ई स्टार्ट कंदासीं जिते प्रोग्राम खे छॾियोसीं। असांजा ॿई दोस्त गेस्ट मॉडल होस्ट एक्टर वेठल आहिनि ऐं परफॉर्म कंदा हिकिड़े नंढड़े सैड सॉन्ग ते, जेको सॉन्ग तव्हां ॾिठो हूंदो सिन टीवी ते ऑन एयर थी चुको आहे, यादगिरियूं संभाले रख कमी ईंदई, ऐं हुन में जेको अलीरज़ा कटपर गेटअप कयो आहे ज़बरदस्त क़िस्म जो ओरिजिनल शेव ऐं ओरिजिनल हिकिड़ो मुसविर जो करेक्टर कयो आहे, थोरो नफ़्सियाती करेक्टर हुयो, ज़बरदस्त मज़ो आयो हुनखे कमु करण में बि, मूंखे बि अलीरज़ा कटपर खे बि, ऐं हुन जो रिज़ल्ट बहितरीनु मिलियो। पर नाज़रीन हुन सां गॾोगॾु असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम सां जंहिं ताउन कयो आहे उहे आहिनि ए ब्यूटी क्रीम वारा। हीअ चवंदा त असां सिर्फ़ु लेडीज़ जे लाइ न पर जेंट्स जे लाइ बि ओतिरो ई कारआमद आहियूं। त नाज़रीन तव्हां हफ़्ते में 5 ॾींहं हिन खे यूज़ कयो ऐं पंहिंजो निखार ॾिसो। हिन में साबुण बि आहे, क्रीम बि आहे, ज़बरदस्त। इन ई कंपनी जा ए ब्यूटी क्रीम वारनि जो 5 ॾींहं इस्तेमालु कयो। इन जो फ्लेवर आहे रोज़ जो, यानी जितां तव्हां गुज़रंदव त बाग़ो बहार ख़ुशबू रोज़ यानी गुलाब जो गुल। मां त इस्तेमालु कंदुमि, तव्हां ज़रूरु कजो। त नाज़रीन हलूं था वरी पंहिंजे दोस्तनि ॾे परफॉर्म ॾे। यादि आहे यादगिरियूं बाक़ाइदा हिकिड़ी ॻाल्हि हिन महिल सोची पई जेॾी महिल इंट्रो पे ॾिनई त मतिलबु हिनखे लक चइजे, हिकिड़ी अंडरस्टैंडिंग चइजे, कोऑर्डिनेशन चइजे। त तूं मां जेके बि कम गॾु कया आहिनि माशाल्लाह एंटीक ऐं रूटीन खां डिफरेंट, तव्हां ऐं मां जेके कम कया आहिनि त उहे ॾाढा डिफरेंट यूनिक रहिया आहिनि। तूं ऐं मां न, हाओ तूं ऐं मां या तव्हां ऐं मां। असां जेके ड्रामा कया आहिनि एंटिक कया आहिनि, बिल्कुलु गानो पंहिंजो पहिरियों आहे, पहिरियों पर उहो लाजवाब निकितो आहे, सभिनी वाह वाह कई आहे न, ईअं रूटीन खां डिफरेंट शइ आहे। डिफरेंट थी वञे, हीअ बि डिफरेंट थी वञे हिकिड़ी परफॉर्म। आ जाए मैडम, आप आ जाएं, इस तरफ आ जाएं, जो बॉस का हुक्म। हम सॉन्ग प्ले करेंगे और आपको सेड में अपने हीरो को मनाना है लाइट में, ठीक है? ओके करें? क्यों करें? रेडी? 5 तक गिनूंगा, 1 2 3 4 5। यादगिरियों संभाल कम ईंदई, यादगिरियों संभाल कम ईंदई, कह विछोड़े जे साल कम ईंदई, कह विछोड़े यादगिरियों संभाल कम ईंदई, यादगिरियों संभाल कम ईंदई, हुन खां पुछ जाए गॾु हली सघंदे। मानो गॾु न हली सघंदा, तो यादि रखिजो। ये यहाँ से गई तो खुशबू आई गुलाब की, मुझे लग रहा है हाँ यही खुशबू थी, मुझे लग रहा है। हाँ तो इस्तेमाल करनी होगी ना, तो पोइ हथ रखिया मां सम्झ छोकिरी आहे, न तो ये झटको खाधो न मुंहिंजी घड़ी खे ॾिसी करे मां सम्झी वेंदो तो कुझु, पर थोरो फीलिंग जेका मुंहिंजी उहा न पई ठहे हथनि ते, मर्दड़ा हथ पे लॻा, चल के ॾिसां सही केरु आहे। ये एक्शन करे छोकिरनि सां कया अथई? कहिड़ा एक्शन? ईअं हथ रखण वारा? हींअर जेको मूंसां कई हिते तरीक़े में हिते हीअं न, मां पोयां इज़त वारे स्टाइल में हथ रखिया। हाँ, मतलब अलाए घणा दफ़ा ड्रामनि में सीन्स काफ़ी अहिड़ा थिया। न आम ज़िंदगी में माना ईअं? हाँ आम ज़िंदगी में कीअं मतलब? हाँ की न, मतलब आम ज़िंदगी में ड्रामा के छॾे क्या थी छोकिरनि सां कैसी न, मतलब गर्लफ्रेंड आपकी? गर्लफ्रेंड आपकी बोलो ना। हाँ मतलब बोलो करके पार्टी माहौल में वेठा हूँ, हाँ। ऐं मां अगर बीठो आहियां, उहा छोकिरी अगर एॾे वेठी आहे त हुन सां अगर कुछ ॻाल्हाइणो आहे त माण्हू ईअं झुकी करे हुन सां ॻाल्हाए सघे थो। हिन में यानी कि उससे कोई मस्का लगाना हो, मतलब उससे कुछ। इस्लामाबाद में हिकिड़ी छोकिरी हली वई, उनखे धोखो छो ॾिनई, जेका इस्लामाबाद वारी हुई, यादि अथई? जेका चई यार मूंखे तंग करे छॾियो, फोन मथां फोन, मां घर रहां कंहिं महिल किथे आहियां, तूं धोखो ॾिनो या हुन तोखे धोखो ॾिनो? हुन त कोन ॾिनो, तो ॾिनो, तोखे यादि आहे? इन जुमले ते ईअं थींदो आहे, इन जुमलनि ते माण्हू जो ज़हन कमु न कंदो आहे। हे छा थी वियो? हाणे मां त पाण सोचां थो, ॿुधाए कहिड़ी जेका इस्लामाबाद हली वई, तोखे यादि अचे थी त मूंखे मैसेज में ॿुधाए छॾ, नालो मूंखे यादि कोन थी अचे। कॉन्टेक्ट नंबर ॾियो हुनजो,
ने तू नालो ॿुधाईंदे त मतां मूं वटि ऑलरेडी कॉन्टेक्ट नंबर हुजे मतिलबु उन जो नालो एस आहे। सां हाँ एस आहे ऐं जेका हीअ वेठी आहे न सपा उन जहिड़ी वेठी आहे ईअं ई आहे। मतलब इनकी लाइफ में इतनी लड़कियां हैं कि इन्हें मतलब पुरानी से पुरानी किसी का मतलब नाम नहीं पता, कॉन्टेक्ट नंबर नहीं पता। इतनी लड़कियां आपकी लाइफ में? अल्हम्दुलिल्लाह, कभी गुरूर नहीं माशाल्लाह, किया, पर मुझे याद भी तो आए। माशाल्लाह। इसलिए तो मैं बोल रहा हूँ ज्यादा लड़कियों के साथ रहा है ना तो इसका करंट खत्म हो गया। तुम कितने पास बैठे हो करंट नहीं लग रहा, इधर से लग रहा है ना। अरे ऐसे तो ज्यादा करंट लगना चाहिए, एक्सपीरियंस बंदा हूं मैं। पागल, तू मेरी वैल्यू क्यों डाउन करने पे लगा हुआ है? हैं? यार ये बात है, मैंने ये बोलती है लड़कियां जो बोलती हैं मैच्योर हो लड़का। बाकी एक्सपीरियंस्ड तो हम कब मैच्योर होंगे? हमारे पास लड़के नहीं तू है। भी है पर मान नहीं रहा। नहीं मतलब वो मैच्योर नहीं हुए। अच्छा नहीं है? नहीं। बताओ क्या क्या? यार पता नहीं, है मैं क्या? अभी तक सोच रहा हूँ कि वो इस्लामाबाद वाला कौन है। वो तुझे पता है, शुरू में भी ए एंड में भी ए। वो भाई नफसाती थी, साइको थी, मुझे बोलती थी ये मेरा नंबर अटेंड नहीं करा, क्यों, क्या मसला है? अच्छा ये तुझे कंफर्म है कि वो इस्लामाबाद चली गई है? यस। ये मुझे नहीं पता, उल्लू तुझे कैसे पता है? पहले वो दुबई गई, दुबई से रिटर्न हुई, उसने तुम्हें तलाश किया, गलती से नंबर मैंने ही दिया था उसको तुम्हारा। अब तुम्हारे होश जाएंगे। हाँ, अब याद आ गया ना? याद आ गया। अब याद आ गया। आ गया। नहीं, उसके साथ का ऐसा सीन नहीं था। उसका हाँ, सीन- उसका था। उसका था हाँ। ना। तो ये तो तुमने क्या इसने इतनी मेरे साथ दुश्मनी की है नाजरीन कि मेरा एक नंबर जो सिर्फ मेरे चंद सेलेक्टेड दोस्तों के पास है और मेरी फैमिली के पास है वो नंबर ना, मतलब हर किसी के पास नहीं है वो मीडिया में। उसने इनको फ़ोन किया और है मेरे ख्याल में 3-4 साल पुरानी बात है ये, है ना? एक साल नहीं नहीं, 1-1.5 साल पहले 1-1.5 साल पहले की बात है। चलो खैर, तो तुमने वो नंबर क्यों दिया था? वो गलती से हो गया था। पहले मुझे गलती ये से बता, हो गया था। ये गिद्दड़ सिंह की कहाँ से लाई तुमने? ये सारी लड़कियां तुम्हारे पीछे होती हैं। छोरो लगे तो मैं घरा कट रही दो। नहीं नहीं, नहीं ऐसे गिद्दड़ सिंह की नहीं है, एक अपना यार एक बंदे की नेचर भी होती है। खेरू को जानते हो? खेरू के जाने दो हाँ यार, खुदा ये दोस्त कमायो आहे, ये शहीद दी पर छोकरियूं साईं सभु इनजे पुठियां। न त हे बि त हुन जे कढ हूंदो आहे न। केरु? खेरू खेरू तो घटि सम्झो। हाँ ईअं बि आहे, पर उहो खेरू खे त छॾ, पर उहो ज़फर जिसगाणी खे सुञाणी यार पणारो। कद केतिरो अथसि? कद हाँ। 1.5 फुट जो। मायूं केतिरियूं फसायूं अथसि? गिनती में नहीं है। हिकिड़ी ॿी टी चौथी 5 त मूंखे यादि आहिनि, बाक़ी जी ख़बर न आहे। 5 उन जूं 4 तो 3 शादियूं 3 शादियूं। 3 शादियूं ऐं 5 माण्हू। ज़फर जिसगाणी लाइ वधीक नथा चओ, नाराज़ थींदो। हा छो जो मां हिननि 3 प्रोग्रामनि में उनजो नालो एतिरो खयो आहे न त हुनखे माण्हू अकुल ॾे न त अहिड़ा कम कंदो छो आहे? हुन ज़िक्र हले अहिड़े प्रोग्राम में। वो पाण मशहूर ईअं थींदो आहे, चवंदो आहे मूंखे मशहूर कयो। मदहो वारो कमु आहे न, बदनाम होंगे तो क्या नाम न होगा। ईअं त अहिड़ो बदनाम- कमु आहे। हाँ वाह। पर यार 2-3 ॾींहं खां वठी उहो ॻरी वियो आहे, सफ़ा ईअं मायूस थियो आहे। मसलो तोखे कुझु ॼाण? मसलो तो मूंखे जेको सम्झ में अचे थो उहो थियणु न खपेसि। छो? शादी बि कई अथसि ऐं पोइ कीअं पर शादी चए थो त माना ग़लती में थी वई आहे मूंखां। ग़लती में थी वई आहे। चए थो मुंहिंजी माउ शादी कई आहे। एॾी त हाणे एॾो नंढड़ो त कोन्हे, टॉफी ॾेखारे चयो हूंदो त क़बूल है क़बूल है क़बूल है कयो हूंदई। ईअं बि आहे, पर माना हिकिड़ी ॻाल्हि आहे, घर सां सचो थी चई हाणे मां सभु कुझु छॾे ॾिनो भाउ, मां पंहिंजे घर सां सचो आहियां, आईंदा मुंहिंजी तौबा। हा बाक़ी ईअं हिकु तोखे ॿ पक्का गारंटी खणी दो? मां गारंटी खणी दो? कंहिंजी बि गारंटी खणी थो सघां, इन माण्हू जी नथो खणी सघां। पोइ बसि कीअं छॾे, कीअं कसम खयईं? खूबसूरती का राज क्या है? ये क्रीम तो नहीं है ए ब्यूटी क्रीम। नेशनल ब्यूटी है। राज क्या है आपकी खूबसूरती ये का? लेंसेज है, ये भी नेचुरल ब्यूटी है। नहीं नहीं, ये लेंस ये ओरिजिनल हाँ ये पूछना न, ओरिजिनल लाए दीदी लेंस लगाए लेंसेज। अच्छा, इन केस आपको दुनिया में सारे बंदे खत्म हो गए, अल्लाह की तरफ चले गए, सिर्फ हम 2 रह गए, हम दोनों में से किसी एक को चूज करना पड़े अपना बॉयफ्रेंड के लिए, तो हम दोनों में से किसको करोगी? और देखभाल के, हाँ देखभाल के करना। रिजवान, कौन? मैं? इमरान। वो क्यों? मैं पीएम हूँ, प्रोग्राम मैनेजर हूँ, आपको ड्रामे दूंगा, सॉन्ग्स दूंगा, इस वजह से। नहीं,
मेरी दिल की ख्वाहिश थी। दिल की ख्वाहिश तो ये यंग बैठा हुआ है, लड़का है, गाड़ी है, आईफोन 2 पड़े हुए, ये गाड़ी की चाबी है, देखो मेरे पास बेचारी शेराड होगी, खचाड़ा गाड़ी होगी, उसमें क्या करोगी? फिर मुझसे भी डाइवोर्स लोगी जैसे पहले लिया है। वो लड़के हैं तो आप भी लड़के हैं, आप भी यंग हैं, आप कौन सा एज हैं? और मुझ में ऐसी कौन सी कमी है जो आप इनकार करेंगे? मैं गरीब हूँ, पहले भी डाइवोर्स गरीब से मिला ना। गरीबों के पास दिल होना चाहिए। है ही दिल नहीं। उस गरीब के पास नहीं था, मशीन पे चल रहा था कि वो पर बैटरी मेरा पे दिल था। उसके पास नहीं था ना। अगर मेरा दिल होता तो मैं इस शादी को निभाती। हेतिरो प्रोग्राम अल्लाह करे मुझे घर वारा न ॾिसण। गाना केबल कढणी पवंदी। सबने तोखे चयो आहे त तोसां कंदी हो। हे गिदड़ सिंह हिते त न रखी थी भेजो मुझे। यार जो लॻे थो यार मुंहिंजो ख़्याल निकिरी वई आहे हाँ। मूंखे मां ॻोल्हणी पवंदी मूंखे। दुबई का याद अथई, मतलब पाण सीरियल कईसीं दुबई में, का अहिड़ी यादि जेका तोखे अञा ताईं यादि ईंदी हुजे? हा इहो तोखे यादि हूंदो जे ॾींहुं बरसाति थी हुते राति जो देरि सां, ऐं तक़रीबन टाइम बि ओवर थी वियो, त इहे सभु जेके बि असांजी कास्ट में हुयूं छोकिरियूं सभिनी चयो त बाबा असां हेठि वेंदासीं न घुमण जे लाइ, ईअं वॉक कंदासीं। अच्छा हिन चयो त चई भई हिन महिल मतिलबु दुबई आहे, असां एतिरो वाक़िफ़ बि न आहियूं, का शइ बि न आहे, माहौल जी बि ख़बर न आहे। अच्छा प्रॉपर दुबई में त रश हूंदी, पर असां शारजा में टिकियल हुयासीं सभु, त शारजा थोरो सुनसान थी वेंदो आहे टाइमिंग्स जे हवाले सां, त हुननि बात चयो त बाबा असां हली रज़ा सां गॾु ईंदासीं, सम्झा साईं? हाणे मूं हिनखे चयो त हाणे मां अकेलो 4-5 ॼणियूं हिननि खे मां काॾे मां अकेलो मर्द कीअं हिननि खे हेठि खणी वञा वॉक जे लाइ। अच्छा हुननि बि वरी चयो त न ॿिया तव्हां हिते ई वियो, ॿिया असां न हलनि को हली रज़ा हले। ठीकु आहे लथासीं हेठि, हाणे वॉक पिया कयूं ऐं असांजो होटल बि जेको हुयो सी फेसिंग हुयो, व्यू बि ॾाढो सुठो ज़बरदस्त हुयो हुतां जो। ऐं हुते असां वॉक पे कयोसीं त हिकिड़ी जीप हुई वॾी, उहा हिकु चकर घुमी वई, ॿिए चकर वरी घुमी वई, जॾहिं 3 चकर घुमी त हुन शीशा त हुनजा ब्लैक हुया टिंटेड, त हुन गाॾी स्लो करे ईअं पासे मां गुज़री वियो। त मूं हुन छोकिरे खे चयो त मुंहिंजो पुटु यार हाणे भॼण ई कयो कि अरबी शेर जेके पकड़े तव्हां कयूं गाॾी में विझी विया त वरी मां अकेलो छा कंदुमि हिते। न उन्होंने तोखे सॾ बि त कयो, इधर आओ तुम बचा इधर आओ, ये 4 न अहिड़ो हाणे हथ सां न वञा, अहिड़ो कुझु बि न थियो, अहिड़ो कुझु पर बसि माना हुन 3-4 हुन राउंड हया ऐं लास्ट वारो राउंड हुन स्लो कयो त मूं हुननि खे चयो मुंहिंजो पुटु भॼो होटल जी तरफ़। पाण हिकिड़े क्लब में हलियासीं, ची हाँ, क्लब, मूंखे नालो यादि आहे, ची। ची क्लब में हलियासीं, हाँ। उते हिकिड़ो तूं ॿियो सजी भुट्टो, हा तव्हां ॿिन्ही सां 2 अंग्रेज़ ॼाणियूं अटैच थी वियूं, हा तव्हां चओ त बाबा रिकॉर्डिंग ॼाण तूं ॼाण, असां फ़िलहाल हिते हुयूं। ईअं आहे यादि आहे? हा अली रज़ा छोकिरी सां डांस पियो करे, सजी ॾे वञा, रिकॉर्डिंग सजी सुठो पियो आहे, छोकिरी सां मूंखे परे खां इशारो पियो करे, वञ अरे अच भाउ अची न वटि, एॾा पैसा पिया आहिनि डॉलर। हा त तव्हां मुंहिंजी शायदि मूंखे अगरि यादि अचे त मूंसां जेका जी टकरी उहा ऑस्ट्रेलियन हुई, हुन वारी जेका आहे उहा शायदि हुनजी न्यूज़ीलैंड जी। वो उनखे छॾे किथे पई, हा वो चई मैं होटल में ले जाऊंगी इससे, मां चयोमांसि छा थो अची आखिर में माना सजी जो अची चयो यार मेरी जान बचाओ तो गले पड़ गई है, वो टुन हुई छोड़ी सफ़ा। वई, हा। हा न टुन हुई। टुन हुई। पहिरियों त तव्हां ॾिसी ऐं चयो वाह वाह अंग्रेज़ाणी ज़ोरी पई हाणे ऑब्वियसली मतिलबु उहो माहौल ई अहिड़ो हूंदो आहे, उते वञी हिकिड़ी माना फॉरेनर तव्हांखे पाण अची तव्हां सां डांस करणु बीह रहे त यार केरु हुन महिल तूं बि हुजे त तूं छा करी आहे, तूं न करी आहे डांस हुन सां। उन में अली रज़ा हिकिड़ी शइ पचाई, जिते असां रहियल हुआसीं, अंडा पचाया, उहे अंडा खंड जे लूण जे बदिरां छा विझी छॾियो, खंड, हा न लूण जे बदिरां। लाइफ में फर्स्ट टाइम लाइफ जो फर्स्ट एक्सपीरियंस हुयो त माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे हुते असां सभु जॾहिं रहियल हुआसीं त असांजो माना उहो न पंहिंजो अपार्टमेंट टाइप जो होटल में मथे रूम वरितलु हुयो जंहिंमें किचन विचन बि हुयो, त सभु को न को कमु कंदा हुआ, त माना हाणे ज़िम्मेदारी संभालणी आहे, सभु हिकिड़े ग्रुप में रहूं था पिया, त मां बि भला अंडा थो पचायां, त ऑमलेट अंडे जे चकर में लूण जी जॻह ते खंड विझी छॾी। खंड विझी छॾी। अच्छा असां खीर कीअं बचाईंदासीं उठ जो चई करे। हा छोकिरियूं राति जो चवंदियूं त असां खीर पीअंदियूंसीं, खीर पी, असांजे बाबा हिते उठनि जो खीर थो मिले, छा पीअंदव तव्हां, ईअं न? अच्छा अली रज़ा जेको तुंहिंजो मीडिया में सभ खां पहिरियों प्यार हुयो आहे, उन जे नाले जो पहिरियों अखर ॿुधाई न? त ख़बर त आहे बपू एस एस। नाज़रीन हींअर मतिलबु ज़ाती धक्का पिया लॻनि, इन जे करे असीं पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं। मूंखे ख़बर आहे मां ईअं चवंदुसि त अली रज़ा हिते ईंदो,
ऐं हिते अची वियो हाणे वधीक बि अची सघे थो तेसिताईं असीं वठूं था नाज़रीन खां इजाज़त बाद में असांजो मसइलो हल थींदो हींअर ईअं कोन वेंदासीं असां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे प्यारनि खे हिकिड़ा 2 गिफ्ट ॾींदासीं तोखे त भाई ज़रूरत आहे तोखे ख़ूबसूरती ज़बरदस्त हिन सां डबल थी वेंदो ख़ुशबू बि ईंदी हे सिर्फ़ु फीमेल जे लाइ आहे ही तव्हांजे लाइ आहे गिफ्ट थैंक ए यू। ब्यूटी वारनि जे तरफ़ां तव्हांखे 5 ॾींहं इस्तेमालु करिणो पवंदो ऐं ही अली रज़ा कटपर साहब ही तव्हांजे लाइ आहे तव्हां Thank you. माशाल्लाह उहो ई सुहिणा आहियो पर हिनखे इस्तेमालु कंदव त अञा वधीक निखार ईंदो इंशाल्लाह तमामु घणो मज़ो आयो तव्हां सां सेम कचहरी है थी सेम है मूंखे बि ॾाढो मज़ो आयो मां थोरो घणो ईअं घबरायमि पए पर ख़ैर आहे ख़ैर आहे नाज़रीन हलूं था पंहिंजे घर तव्हां हाणे सीरा गोश्त पचाइणु शुरू कंदो ईद 3 ॾींहं आख़िरी जिन फ्रिजुनि में रखिया हूंदा अॼु निकिरींदा वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट प्रोग्राम में